हाँ अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाल खुश आयो सबके सन शहर में गैस जो दुकान एलपीजी गैस भराइण आयो सिलेंडर में। जेकर तव्हां दोस्तनि वटि गैस जा सिलेंडर आहिनि त पोइ अचे त रियायत सां भरायो। महिरबानी को हाँ रियायत सां तव्हां सां कई वेंदी ऐं अचो दोस्तों, ख़ुशवत आयो सब ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, माल के करम लगा पिया आहिनि। इहो ही वीडियो फेसबुक ते न यूट्यूब ते हूंदो आहे। हाँ सो साईं अॾे जो आहे काबाड़ो गैस जो, जेकॾहिं को दोस्त अचे गैस भराइण, भाऊ हिकिड़ो चुल्हो खयों अचे पियो, आहिस्ता आहिस्ता ग्राहक असीं वधूंसि पिया। एलपी गैस जे ॿाहिराड़ी में काठियूं घटि आहिनि हींअर। हाँ भाई ॾिस न असांजो ॾिस न असांजी कस्टमर वधंदा पिया वञनि माशाअल्लाह माशाअल्लाह। सभु ख़ैर साईं, ॾिसो न ग्राहक एलपीअ जा केतिरा अची विया आहिनि। हर के हींअर थोरो ज़रूरत लॻी पई आहे रध पचाइण जे लाइ। साईं सन जो शहर, साईं सन जो चौक। दोस्तों अॻिते हलूं वधूं, तव्हांखे ॾेखारियूं भला सन जो शहर, साईं सन जो चौक। दोस्तों सन जो चौक अंदरियूं ऐं थोरो अंदरि हलूं त वरी ॿियो मंज़रु हूंदो। हलो त तव्हांखे घुमायूं ऐं ॾिसूं। वो कहाँ है भला गाड़ी के? तो हलाई है ना, हलाई है गाड़ी। दोस्तों ही सन जो चौक। हाँ दोस्तों असांजे हिन वीडियो के शेयर कयो, लाइक कयो, तव्हांजी स्पेशल महिरबानी थींदी। अचो त अॻिते वधूं। दोस्तों ही मज़ार साईं जेम्स सैद जी। हाँ साईं जेम्स सैद सन जो साईं सिंध जो फाउंडर आहे। ही सॼो तिलप आहे सन शहर में। दोस्तों जिते भी जो खुश हो जो आबाद हो जो अल्लाह से तव्हां ॾे ख़ैर कंदो। दोस्तों हिन ॾेढ वीडियो असांजी शेयर कयो, लाइक कयो, स्पेशल तव्हांजी महिरबानी। ऐं जेको सो शाम जो पहर आहे सन शहर में, दोस्तनि सां गॾु आयासीं चकर ते, ॾिठोसीं असीं पाण बि घुमूं तव्हांखे बि घुमायूं। सन जे शहर में अॼु जेको सो आहे तिल सिंधीअ में चवंदा आहियूं, तिल को मलाकड़ो थींदो आहे शायदि, अञा टाइम कोन थियो आहे। उहो तिल आहे सो इहे ॿार बच्चा नंढा वॾा चोडूलनि ते अचनि वञनि पिया। हीअ तिल जी जेका असां तयारी लॻी पई आहे ऐं असां बि ॾिठो त थोरो चकर फकर ॾेई अचूं, घुमी अचूं। दोस्तों हीअ तिल तव्हांखे बि ॾेखारियूं था ॿिए वीडियो में इनशाअल्लाह। हीअ वीडियो असां हिनखे क्लियर कयूं। ठीकु आहे, महिरबानी।